बदीन मां वाक़िआ अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करण वारा अल्ताफ़ मेमण। नगर पार्कर जे रहवासिन अमीना दीन इस्लाम क़बूल करण बाद सेशन कोर्ट बदीन में प्यार जो परिणो करे वरितो। प्रेस कॉन्फ्रेंस हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ नगर पार्कर जी रहवासिन नारी रेशमा मुसलमान थियण बाद बदीन सेशन कोर्ट में वली मोहम्मद दल सां प्यार जो परिणो करे छॾियो। रेशमा जो चवणु आहे त दीन इस्लाम क़बूल करण खां पोइ मुंहिंजो इस्लामी नालो अमीना आहे जेको लिखियो पढ़ियो सॼो वञे। संदसि मुड़ुसु वली मोहम्मद नेशनल प्रेस क्लब बदीन ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त अमीना ऐं मूं हिक ॿिए जी रज़ामंदी बग़ैर कंहिं जे ज़ोर दबाव बरगलाइण जे सेशन कोर्ट बदीन में निकाह कयो आहे। कंहिं बि क़िस्म जी ज़ोर ज़बरदस्ती न कई वई आहे। अमीना वधीक चयो त मूं इस्लाम खां मुतासिर थी करे इस्लाम क़बूल कयो आहे। मूं ते को बि दबाव न विधो वियो आहे। मूंखे मुंहिंजे घरवारे वली मोहम्मद दल खे पोनियो भील, अर्जन भील, कारो भील ऐं चीनो भील खेसि ऐं संदसि मुड़ुसु वली मोहम्मद खे जान खां मारण जो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त जेकॾहिं मूंखे या मुंहिंजे मुड़ुस खे को बि नुक़सानु पहुतो त हिन जा ज़िम्मेवार मथे ॼणायल माण्हू हूंदा। हिन नाला अख़्तियारनि SSP थर पार्कर, DIG मेपुर ख़ासि ऐं SHO नगर पार्कर खे अपील कई त खेनि सख़्त जान जो ख़तरो आहे, तंहिं करे खेनि फौरी तौर ते तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।